सर मुंहिंजो नालो आहे ज़ाहिद हुसैन मुगेरी। मां एक्स सिविल जज ऐं जुडिशल मैजिस्ट्रेट आहियां। ऐं जेको 14 मई ते मूंसां हिकिड़ो वाक़ियो ॼाणायो वियो टंडो मोहम्मद खान में, मूं ते 4 एफ.आई.आरूं कटियूं वयूं। उन्हनि में मां दरख़्वास्त ॾिनी DIG साहब खे 22 तारीख़ 22 मई ते त बाबा मूंखे टंडो मोहम्मद खान पुलिस ते ट्रस्ट न आहे, लिहाज़ा हिन इन्वेस्टिगेशन खे कंहिं ॿिए कंहिं डिस्ट्रिक्ट जे कंहिं SP रैंक जे ऑफिसर खे इन्वेस्टिगेशन ॾिनी वञे जीअं प्रॉपर इन्वेस्टिगेशन थी सघे। पर उन जे बावजूद बि मां एप्लीकेशन ॾिनी, पर उन जे बावजूद बि कुझु बि न थियो। अञा छा थियो त हिननि तकड़ में इंटीरियम चालान जमा करायो जीअं असां वटि ॿी का रेमिडी न हुजे त असां किथे अवेल करे सघूं। इन जे लाइ अॼु मां हाई कोर्ट में पिटीशन फाइल कई आहे क्वैशमेंट जी, हाई कोर्ट ऑफ सिंध एट हैदराबाद सर्किट बेंच में। ऐं उन में इहो माना मुतालबो कयो आहे त हीअ जेके एफ.आई.आरूं आहिनि इहे फ़ौरन ख़तमु कयूं वञनि। इन जे लाइ जो मां IO खे पंहिंजा जेके डॉक्यूमेंट्री एविडेंस ॾिनमि त बाबा जेॾीमहिल वाक़ियो थियो तव्हां 3 बजे वाक़ियो था ॼाणायो ऐं 4:30 बजे FIR था कयो। 3 बजे खां अॻु में 2:30 बजे खां 6:30 बजे ताईं मूंखे राजो निज़ामाणी में इलीगली डिटेन कयो वियो। उन जा मूं वटि डॉक्यूमेंट्री प्रूफ आहिनि जेका मां DIG ऑफिस में बि जमा करायमि। ऐं CDR मुंहिंजी आहे, उन में बि कंहिं माण्हू सां मुंहिंजो राब्तो न आहे टंडे मोहम्मद खान में। उन जे बावजूद बि 103 2 FIR में चयो अथनि त 3 माण्हू अरेस्ट कयासीं। उन्हनि वटि 3 कटा गुटके जा निकिता जिन चयो त ज़ाहिद खां असां इहे वरितासीं, गुटको वरितोसीं। जॾहिं मूंसां राब्तो ई न आहे, कॾहिं उहे माण्हू मूंसां ज़िंदगी में न मिलिया त उहे कीअं माना मूंखां गुटको कनि था। ऐं उन करे मां CDR बि पंहिंजी कढाई आहे। पर मुंहिंजी इहा बि कोर्ट खे बि गुज़ारिश आहे त इहा CDR ऐं जेका ट्रेकर कंपनी खां हीअ कोर्ट बि कॉल करे ऐं प्रॉपर इन्वेस्टिगेशन थियणु खपे जीअं पुलिस जो कूड़ कूड़ थिए, असां सचा सचा थियूं बसि।